ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां तो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे नाए स्कंद जे 15 अध्याय जे बे भाग में ॾिठो हो त श्री सुखदेव जी स्वामी राजा परीक्षित के सेसरार जिन जी वाखाण करे ॿुधाइनि था त उन्हनि रावण जहिड़े महाबलवान योद्धे खे पाण वटि तमाशाईअ तौर ते रखियो हो ऐं आख़िरकार रावण उनखे पंहिंजो मालिक सम्झी उन खां माफ़ी घुरी हुई। उन खां पोइ राजा परीक्षित के श्री सुखदेव जी स्वामी ॿुधाइनि था त हिकिड़े दफ़ो सेसरार जिन जी स्त्री पंहिंजी भेण रेंखा खे, जेका जमदगन जी स्त्री हुई, उन खे दामू खारायो ऐं रेंखा उन खे चयो त तूं बि असां वटि कॾहिं अची दामू खाईंदी कर। तॾहिं सीता पंहिंजे अभिमान सां भरिजी चयो त तुंहिंजे पतीअ में एतिरी सुमर्थी किथे आहे जो असांजी हज़ारे खोणियुनि जी सेना खे यानी के फ़ौज खे भोजन कराए सघे। तॾहिं जमदगन रखेश्वर कामधेनुअ जे प्रताप सां राजा सहस्रार्जुन ऐं उन जी सेना खे भोजन करायो ऐं राजा सहस्रार्जुन कामधेनु गऊ जी गुर कई त जमदगन रखेश्वर उन खे साफ़ मना करे छॾियो। तंहिं बाद राजा सहस्रार्जुन उन गऊ खे ज़बरदस्ती खणी वियो ऐं उन ते जमदगन रखेश्वर पंहिंजे पुटु परशुराम खे ॿुधायो त हीउ ग़लति आहे ऐं परशुराम वञी राजा सहस्रार्जुन खे मारे उन खां कामधेनु गऊ खसे वठी आयो। सभई चओ जय श्री कृष्णा। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे नाए स्कंद जो 16 अध्याय शुरू करे रहिया आहियूं, जंहिंजो नालो आहे परशुराम जो पंहिंजी माउ ऐं भाइरनि खे मारणु। श्री सुखदेव जी चयो त हे राजा परीक्षित, परशुराम पीर जी आज्ञा मूजिबि 1 साल ताईं पृथ्वी जी परिक्रमा ऐं तीर्थ यात्रा करे अची जमदगन खे दंडवत प्रणाम कयो। हिकिड़े ॾींहुं अहिड़ो संजोग अची थियो जो परशुराम जी माता रेंखा गंगा किनारे जल भरण वई। उते परचित्र रथ नाले गंधर्व खे, जंहिं पंहिंजी स्त्रीअ सां जल विहार थे कयो, तंहिंखे ॾिसी मन में चयो त ही तमामु सुंदर आहे। जॾहिं रेंखा खे उन जल विहार ॾिसण में देरि लॻी, तॾहिं ईअं सम्झाईं त मुंहिंजो पति अग्निहोत्र ते वेठो आहे, मुंहिंजे पाणी आणण जी वाट ॾिसंदो हूंदो, मूंखे जल्द वञणु घुरिजे। इहो वीचार करे जॾहिं पाणी खणी कुटिया में पहुती ऐं रखेश्वर देर जो सबबु पंहिंजे जोग बल सां ॼातो त हिन खे पराए पुरुष जी सुंदरताई ॾिसण सबबु पाणी आणण में देरि लॻी आहे, तॾहिं जमदगन कांवर जी पंहिंजे 3 वॾनि पुटनि खे चयो त हिन खे मारियो। जॾहिं हिननि माउ खे मारणु अधर्म सम्झी उन खे न मारियो, तॾहिं रखेश्वर पंहिंजे नंढे पुटु परशुराम खे चयो त तूं पंहिंजी माउ खे भाइरनि समेत मार। पीउ जी इहा आज्ञा ॿुधी परशुराम वीचार कयो त माउ ऐं भाइरनि खे मारणु वॾो पाप आहे, पर जे नथो मारियां त पिता कांवर जी मूंखे श्राप ॾींदो ऐं मुंहिंजे मारण खां पोइ मुंहिंजो पिता उन्हनि खे जोग बल सां वरी जीआरे सघे थो। जॾहिं इहो वीचार करे परशुराम जी रेंखा पंहिंजी माता खे ऐं पंहिंजे 3 भाइरनि खे मारियो, तॾहिं रखेश्वर ख़ुशि थी चयो त ए परशुराम, तो मुंहिंजी आज्ञा मञी
पंहिंजी माता ऐं भाइरनि खे मारियो, तंहिं करे मां ॾाढो ख़ुशि थियो आहियां। हाणे जेको वरदान घुरी सो घुर। इहा ॻाल्हि ॿुधी परशुराम पंहिंजे पीउ खे हथ जोड़े चयो त ए पिताजी, मां इहो वरदान घुरां थो त मुंहिंजा भाइर ऐं माता जीअरा थी उथनि ऐं उन्हनि खे इहा ॻाल्हि मालूम न थिए त परशुराम असांखे मारियो हो। जमदग्नि चयो त चङो, परमेश्वर जी कृपा सां ईअं ई थींदो। इहा ॻाल्हि रखेश्वर जे वाता निकिरंदे शर्त ई उहे सभई अहिड़ी तरह उथी बीठा जीअं की निंड में सुम्हियल जागी उथनि ऐं नारायण जीअ जी माया सां उन्हनि खे इहो मालूम बि न थियो त को परशुराम असांखे मारियो हो। एतिरी कथा ॿुधाए श्री सुखदेव जी चयो त ए राजा परीक्षित, परमेश्वर जे तप ऐं जप में अहिड़ी सुमर्थी आहे जो हरि भक्त मुर्दे खे जीआरे सघनि था। वरी परशुराम जे वीचार कयो त मूं पंहिंजी माता ऐं भाइरनि खे मारियो आहे, तंहिं करे पृथ्वीअ जी परिक्रमा करे उन पाप खां छुटणु घुरिजे। ईअं सोचे टिनी भाइरनि समेत तीर्थ यात्रा करणु हलियो वियो। कुझु ॾींहंनि खां पोइ राजा सेसरार जिन जे 100 पुटनि जेके परशुराम खां भॼी बचिया हुआ, तिन वीचार कयो त हिननि ॾींहंनि में परशुराम भाइरनि समेत कुटिया में कोन्हे, सो कंहिं बि तरह पंहिंजे पीउ जो बदिलो उन खां वठणु घुरिजे। सो हिकिड़े ॾींहुं राजकुमारनि हरी इच्छा सां जमदग्नि खे अग्निहोत्र करणु वक़्तु मारे छॾियो ऐं रकेश्वर जो सर वढे खणी विया। तॾहिं रेंका ॾाढा विर्लाप करणु लॻी। जॾहिं हिन 21 दफ़ा पंहिंजी छातीअ खे पिटे परशुराम जीअ खे पुकारियो, तॾहिं हिन माता जूं दाऊं ॿुधी कुटिया ते अची पीउ खे मोल ॾिठो। जॾहिं रेंका खां जमदग्नि जे मारिजी वञण जो हाल ॿुधाई, तॾहिं परशुराम ॾाढी कावर में भरिजी कसम खाई इहो परन कयो त मां परशुराम इन अपराध जी अयूज़ पृथ्वीअ ते कंहिं बि खत्रीअ खे जीअरो न छॾींदसि। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 9 स्कंद जे 16 अध्याय जो पहिरियों भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम। राधे राधे।